भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार शिकारपुर जे हवाले सां अव्हांखे अपडेट करे आयासीं। असांजे रिपोर्टरनि बि अव्हांखे ॿुधायो तफ़सीली तौर ते क़ौमी ऐं सूबाई असम्बली जी सूरत हाल। हाणे वरी पोइ जेकॾहिं असीं अचूं था शिकारपुर खां पोइ त कंबर शहदाद कोट इरफान महबूब साहब अची वञे थो ऐं कंबर शहदाद कोट में 2018 दौरान जेका सूरत हाल हुई उहे जेके तक हो कंबर शहदाद कोट में क़ौमी असम्बली तक NA 202 हो ऐं NA 202 ते आफ्ताब शाबान मीराणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुआ ऐं उन्हनि कामयाबी हासिल कई 72,161 वोट हासिल करे ऐं नासिर महमूद जेके मुतहिदा मजलिस अमल जा उम्मीदवार हुआ उन्हनि खे 36,000 वोट पिया हुआ ऐं उनखां पोइ जेको ॿियो क़ौमी असम्बली जो तक आहे कंबर शहदाद कोट जो उहो 2018 में हो NA 203 ऐं उते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि आमिर अली खान मंगसी साहब उहे कामयाब थिया हुआ 80,000 खां वधीक वोट उन्हनि हासिल कया हुआ ऐं सखावत अली जेके हुआ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार उन्हनि 13,000 वोट कया हुआ। हीअ सूरत हाल हुई तॾहिं, पर हाणे जेका तकनि में फेरफार थी आहे उनखां पोइ ज़ाहिर जीअं नंबर बि ॿुधायूं पिया पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ वोटरनि जे लाइ इहो बि ज़रूरी आहे। तो अॻु जेको तक हो 202 NA 202 उहो हाणे थी वियो आहे NA 196 ऐं अॻु जेको तक हो NA 203 उहो थी वियो आहे NA 197। सो उन ते वधीक जेके हुन जा तफ़सील आहिनि पहिरें NA 196 जेको हाणे आहे उन जो तफ़सील मालूम कंदासीं। सदाम सोलंगी जेके आहिनि धरती TV जा रिपोर्टर आहिनि कंबर शहदाद कोट में उन्हनि खां मालूम कयूं था। सदाम साहब असांखे ॿुधाइजो त हाणे 2024 जेका इलेक्शन थियण वञे पई छा सूरत हाल आहे क़ौमी असम्बली जे हिन तक NA 196 ते ऐं तकबंदियूं बि ज़ाहिर थियूं आहिनि उहे ॿुधायूं पिया। सो कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा शहर हिन तक में अचनि पिया ऐं वोटरनि जी जेका सूरत हाल आहे उन हवाले सां बि असांखे अपडेट कजो। जी बिल्कुलु नसीर गोपांग साहब अवांजी वॾी महिरबानी। मां तव्हांखे क़ौमी असम्बली जे तक जे हवाले सां कंबर शहदाद कोट मां ॿुधाईंदो हलां त जीअं हिन वक़्तु असीं ज़िले कंबर शहदाद कोट जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त असां वटि क़ौमी असम्बली जा 2 तक आहिनि शहदाद कोट कुबो सईद खान सिजावर जोणे जो ऐं मीरो खान तालका शामिल आहिनि। ही उहो तक आहे जेको 2018 जी इलेक्शन में 202 जे तक सां हुयो। हिन वक़्तु उनखे तकबंदियुनि खां बाद 196 में आंदो आयो आहे। 2018 जी इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार शाबान मीराणी सां हिते उम्मीदवार काफ़ी बीठा हुया, जॾहिं त जेका मुतहिदा मजलिस पाकिस्तान जो मुतहिदा मजलिस अमल पाकिस्तान जे तरफ़ां मौलाना नासिर महमूद बीठो जंहिं PP जे उम्मीदवार शिकारपुर वासी सां मुक़ाबिलो कयो हुयो, जॾहिं त आफ्ताब शाबान मीराणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार 2018 जी चूंडुनि में तक़रीबन 72,159 वोट खणी कामयाबी माणी हुई ऐं ॿिए पासे मुतहिदा मजलिस अमल पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां बीठल मौलाना नासिर महमूद 36,046 वोट खणी शिकस्त खाधी हुई, जॾहिं त ॿिए तरफ़ PTI जे उम्मीदवार जेका हुई मुसरत शाह उन पिणु 9,661 वोट खया हुया। हाणे मां ताज़ी सूरत हाल ते ॿुधाईंदो हलां त 2024 जी जेका चूंड थींदड़ आहे जेका हाणे 8 फरवरी ते थींदी उन में हिन तक ते बिलावल भुट्टो ज़रदारी पाण बीठो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नौजवान चेयरमैन आहे ऐं उन तक ते तक़रीबन 17 माण्हुनि जेके आहिनि त फारम भराया आहिनि बिलावल जे मुक़ाबले में। बिलावल भुट्टो ज़रदारी हिन तक तां चूंड विड़ी रहियो आहे, जॾहिं त क़ौमी असम्बली जे तक 196 ते तक़रीबन वोटनि जो जेको तइदाद आहे 4,17,040 आहे ऐं उन में मर्दनि जो जेको तइदाद आहे 2,27,343 आहे ऐं उन में औरत जो वोट आहे 1,90,395 शामिल आहे। ऐं हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बीठो आहे ऐं हिन जी जेका वालिदा हुई इहा हिन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद, उहा बि हिन तक तां इलेक्शन विड़ी ऐं वज़ीर आज़म थी चुकी आहे ऐं हिन जो जेको नानो हुयो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उहो बि हिन तक तां इलेक्शन विड़ी चुको आहे। पर हिन वक़्तु जेका आहे त कंबर शहदाद कोट जे 196 क़ौमी असम्बली जे तक जी जेका आवाम आहे इंतिहाई ख़ुशि नज़र अची रही आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जे अचण जे करे असांजे हिन तक में
काफ़ी जेके आहिनि त कम थींदा ऐं हू पुरुउमीद आहिनि त बिलावल भुट्टो ज़रदारी हितां इलेक्शन खटींदो। जॾहिं त ॿिए तरफ़ JUI जो अॻवान जेको मौलाना नासिर महमूद सूमर आहे उहो पिणु मुक़ाबले में लथल आहे ऐं उन जे तरफ़ां हिते जेके आहिनि त पिणु मूवमेंट हले पई ऐं जेके ॿिया आज़ादु उमेदवार आहिनि जमायत इस्लामी तरफ़ां उमेदवार आहे मोहम्मद इब्राहिम दायो ऐं उनखां अलावा PP शहीद भुट्टो तरफ़ां नवाबुद्दीन चांडियो ऐं काफ़ी इलाही ॿिया उमेदवार बीठल आहिनि। पर हिन तक ते जेका मुक़ाबिलो थींदो जेको ॾिसण में अचे पियो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI अॻवान नासिर महमूद सूमरे जो थींदो। जी नसीर। अच्छा, इजाज़त हुजे नसीर साहब, जी हिते मां PS 14 आहे कंबर शहदाद कोट ऐं PS 15 उन्हनि जी सूरत हाल बि असां सदाम खां पुछी वठूं त बाक़ी जेके 2 रहियल आहिनि त उन्हनि जे लाइ वरी पाण इख़लाक़ न हलंदासीं। अच्छा सदाम, ॿुधायो त PS 14 ऐं PS 15 कंबर शहदाद कोट ते हींअर छा सूरत हाल आहे? नई तकबंदी खां पोइ कहिड़ी हेरफेर थी आहे? केतिरा उम्मीदवार आहिनि? कंहिं कंहिं में टफ मुक़ाबले जो इम्कान आहे? PS 14 जेको 2018 जे इलेक्शन में बि PS 14 ई हुयो। PS 14 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां 2018 जी इलेक्शन में मीर नादर ख़ान बख्शी जे मुक़ाबले में काफ़ी उमेदवार लथल हुया, जिन में GDA जो उमेदवार मुज़फ़र अली बुरई, PTI जो उमेदवार मैडम नाहिद ख्वावर ऐं आज़ादु उमेदवार जेका हुयो अख्तर जबार शेख समेत जमायत इस्लामी जो मुतहिदा मजलिस अमल पाकिस्तान जे तरफ़ां इम्तियाज़ अहमद शेख मुक़ाबले में बीठा। हूअं त इलाही सारा उमेदवार बीठल आहे, पर हिननि में जेको त मुक़ाबिलो थी रहियो हुयो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उमेदवार मीर नादर ख़ान बख्शी 2018 जी इलेक्शन में 32,386 वोट खणी कामयाबी माणी हुई ऐं ॿिए नंबर ते जेको GDA जो उमेदवार हो मुज़फ़र बुरई उन 10,350 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। टे तरफ़ जेका मैडम नाहिद ख्वावर हुई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी उमेदवार उन 7,729 वोट खणी टे नंबर ते रही। अहिड़े नमूने सां आज़ादु उमेदवार अख्तर जबार शेख 4,773 वोट खया ऐं इम्तियाज़ अहमद शेख जेको मुतहिदा मजलिस पाकिस्तान तरफ़ां PS 14 ते बीठल हो उन 3,522 वोट खणी सघियो। हिन वक़्तु जेका इलेक्शन जी चुरपुर हली रही आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर मीर नादर ख़ान बख्शी खे टिकट ॾिनी वई आहे, जॾहिं त हिन PS 14 ते वोटनि जो जेको तादादु आहे रजिस्टर्ड 2,11,737 आहे, जंहिंमें मर्दनि जो जेके वोट आहिनि 1,14,636 आहिनि ऐं उन समेत जेके औरतुनि जा वोट आहिनि 97,101 शामिल आहिनि। ॿिए तरफ़ जेके उमेदवार मीर नादर ख़ान बख्शी सां बीठल आहिनि उन्हनि में मुतहिद हिकिड़ो प्लेटफॉर्म अञा ताईं न ठही सघियो आहे। तंहिं करे जेका 2018 में मीर मुज़फ़र बुरई जंहिं मुक़ाबिलो कयो हुयो उहो हिन वक़्तु 2024 जी इलेक्शन में ख़ुदि पाण पाकिस्तान पीपुल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार करे चुको आहे, जॾहिं त जमायत इस्लामी तरफ़ां इम्तियाज़ अली शेख पिणु हिन प्लेटफॉर्म ते बीठल आहे ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद अयूब खोसो GDA जे तौरु उमेदवार बीठल आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके आहिनि त ॿिया तक़रीबन 13 उमेदवार पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में लथल आहिनि। पर हिन वक़्तु मुक़ाबले जी जेका सूरत आहे PS 14 ते किथे बि अहिड़े उमेदवार में नज़र न पई अचे। बाक़ी अॻिते हली जॾहिं ॾिसंदासीं त जेके मुख़ालिफ़ धुरियूं बीठल आहिनि उहे पाण में यकजहती करे इतिहाद ठाहे मुक़ाबिलो कनि था। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल इहा आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका उमेदवार हुई नाहिद ख्वावर उनजो फारम रिजेक्ट थी वियो आहे ऐं हिन वक़्तु जेके उमेदवार आहिनि उहे
अहिड़ी का भारी अक्सरियत या अहिड़ो को वॾो वोट उन्हनि जो नज़र न पियो अची सघे त जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर उम्मीदवार नवाबज़ादा मीर नादर ख़ान बख्शी सां मुक़ाबिलो करे सघनि। PS 15 2018 में जेका PS 15 आहे उन जे जेके इलाइक़ा ऐं शहर आहिनि उन में मीरो ख़ान, तालको, अर्ज़ी भुट्टो ऐं रावती जा इलाइक़ा शामिल आहिनि, जंहिंमें 2023 जेका आदमशुमारी आहे 3,78,867 आहे, पर उन में जेके रजिस्टर्ड वोट आहिनि उहे 2,06,003 आहिनि, जिन में मर्दनि जो वोट जो तादादु 1,12,709 ऐं औरतुनि जो जेको तादादु आहे वोटनि जो 93,294 शामिल आहिनि। ॻाल्हि कजे 2018 में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिन तक ते पंहिंजे उम्मीदवार कंवर ख़ान इसराण बीहारियो वियो हो, जंहिंजे मुक़ाबले में काफ़ी सारा जेके उम्मीदवार हुआ लथल हुया, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार कंवर ख़ान इसराण सां GDA उम्मीदवार सफ़दर अली अब्बासी जो मुक़ाबिलो थियो, जॾहिं त 2018 जे इलेक्शन दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार कंवर ख़ान इसराण 39,000 वोट खणी पहिरें नंबर ते रहियो हुयो, ऐं जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जो जेको GDA अॻवान हुयो सफ़दर अली अब्बासी उहो 18,815 वोट खणी सघियो, ऐं ॿियो जेको उम्मीदवार हुयो आज़ाद तौफ़ीक़ अहमद जागिरानी उहो सिर्फ़ु 2,394 वोट खणी रहियो हुयो सघिया। जॾहिं हाणे पाण ॻाल्हि कयूं 2024 जे चूंडुनि जी, त उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जेको पुराणो उम्मीदवार हुयो कंवर ख़ान इसराण उनखे हिन PS 15 जी टिकट न ॾिनी वई आहे ऐं उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी रिजेक्ट कंदे पंहिंजो उम्मीदवार सीनियर उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े खे PS 15 जी टिकट ॾिनी आहे, जेको हिन वक़्तु मीरो ख़ान जे तक PS 15 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, ऐं उन जे मुक़ाबले में जेके उम्मीदवार बीठल आहिनि 34 खां मथे उम्मीदवार मुक़ाबले में बीठल आहिनि, पर उन 34 मां जेको वधीक मुक़ाबिलो नज़र अची रहियो आहे त उहो नून लीग अॻवान हमायून ख़ान मुग़ैरी जो जेको नौजवान अॻवान आहे हमायून ख़ान मुग़ैरी उन जो मुक़ाबिलो थी सघे थो, छाकाणि त उन सां गॾु GDA ऐं ॿिया काफ़ी नंढा वॾा इतिहाद कमु करे रहिया आहिनि, जेके हूअं त मुक़ाबले में आज़ाद उम्मीदवार जेका आहे नौजवान न्याणी आहे लैला अंबर ख्वावर, जेका SSP इख़लाक़ अहमद ख्वावर जी न्याणी आहे, अहिड़े हवाले सां उन सां मुक़ाबले में जेको उम्मीदवार आहे JU आहे जो मुनीर अहमद पंवर उहो पिणु लथल आहे, पर हिन वक़्तु जेका PS 15 जी सिचुएशन ॿुधाए रही आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार निसार अहमद खोड़ो सां GDA अॻवान हमायून ख़ान मुग़ैरी जेको नून लीग जो अॻवान आहे नौजवान उहो मुक़ाबिलो करे सघे थो, छाकाणि त उन सां GDA नंढा वॾा इतिहाद पिणु उन सां गॾु आहिनि। हिन जेका मीरो ख़ान, अर्ज़ी भुट्टो ऐं रावती जी जेका आवाम आहे, हाणे ॾिसूं त उहा कंहिंखे वोट करे थी, ऐं अॻियों जेको उम्मीदवार हो कंवर इसराण उन जे लाइ हितां जी आवाम जेका आहे त एतिराज़ वारिया हुया, जंहिंखे पीपल्स पार्टी जी क़यादत रद्द कंदे निसार अहमद ख्वावर खे हिन सूबाई तक PS 15 तां चूंडियो आहे। हिन तक ते जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि 146 आहिनि, जंहिंमें 15 मर्दनि जूं ऐं 15 औरतुनि जूं आहिनि, ऐं जेके गॾियल आहिनि उहे तक़रीबन 116 आहिनि। वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु हुआ सदाम सोलंगी कंबर शहदाद कोट मां, स्पेशली शहदाद कोट जो उन्हनि ज़िक्र कयो, पोइ जेके कंबर वारो जेको क़ौमी असैम्बली जो तक आहे सो उन जा डिटेल जेके आहिनि असीं ॿुधाए चुका आहियूं। 2018 में छा सूरत हाल हुई, हाणे उते छा सूरत हाल आहे,
कंबर मंझां धरती टीवी जा जेके रिपोर्टर आहिनि अख़लाक चांडियो साहब उहे बि वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि। अख़लाक असांखे ॿुधाइजो त हाणे जेको ही क़ौमी असैम्बली जो तक आहे कंबर वारो इन 197 थी वियो आहे जेको अॻु 203 हो, उते छा सूरत हाल आहे इलेक्शन हिन इलेक्शन दौरान तकबंदियुनि खां पोइ वारी जेका सूरत हाल कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि तक में अची वञनि था ऐं मर्द वोटर केतिरा आहिनि औरत वोटर केतिरा आहिनि, कहिड़नि कहिड़नि पार्टियुनि ऐं उम्मीदवारनि विच में इलेक्शन 2024 दौरान जेको आहे सो उहो मुक़ाबिलो थियणु वञे पियो। जी नसीर गोपांग साहब अवां जी वॾी महिरबानी। कंबर शहदाद ज़िले में त 2 क़ौमी जेको आहे सो तक अचनि था। ऐं हिकु तक जी ॻाल्हि कंदुमि कंबर वारे जी, जंहिंमें जेको आहे हिन 197 आहे, जंहिंमें जेको आहे सो हिन वक़्तु कंबर नसीराबाद ऐं वारा तालुका अचनि था, जिते जेको आहे सवनि जी तइदाद में जेको आहे सो ॻोठनि ते बि इहे जेको आहे तक मुश्तमिल आहे। उन सां गॾोगॾु हिन 197 जेके टोटल वोटरनि जो तइदाद आहे उहो 4,02,718 आहे, जंहिंमें जेको आहे सो मर्द वोटरनि जो जेको तइदाद आहे उहो जेको आहे 2,20,984 आहे, ऐं औरतुनि वोटरनि जो जेको तइदाद आहे 1,81,734 आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो जेका 2018 में ही जेको आहे सो तक हुयो उहो इन 203 हुयो, जितां जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻूणो हुई जेको आहे MNA जेको आहे सो मीर आमिर ख़ान मक्सी जेको आहे सो हिते जेको आहे सो खटियो हुयो। उन सां गॾोगॾु जेको आहे हिन वक़्तु बि साॻे जेका तक जी ॻाल्हि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी बि जेको आहे सो साॻे ई जेको आहे सो अॻूणे MNA मीर आमिर ख़ान मक्सीअ खे जेको आहे सो टिकट ॾिनी आहे ऐं हिन खे जेको आहे हिन वक़्तु 197 नओं तक जेको आहे सो कयो वियो आहे। अच्छा इख़लाक असांखे इहो ॿुधायो त PS 16 ऐं PS 17 कंबर शहदाद कोट ते हींअर छा सूरत हाल आहे, नई तकबंदी थी आहे ताज़ो, उन खां पोइ छा हिते का तब्दीली आई आहे, कहिड़ा कहिड़ा अहम इलाइक़ा ऐं शहर आहिनि जेके इन्हनि तकनि में अचनि था ऐं कहिड़नि उम्मीदवारनि विच में सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे? इरफान महबूब साहब बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके कंबर में जेके अचनि था 2 तक जेको आहे सो हिकिड़ो चए थो PS 16 ऐं PS 17, उन ते अहिड़ी का बि जेको आहे सो तब्दीली त नज़र न आई आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं ॻाल्हि कजे त PS 16 ते पहिरियों बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MPA जेको अॻूणो आहे नवाब सरदार ख़ान चांडियो, ऐं PS 17 जी ॻाल्हि कजे त उते जेको आहे सो अॻूणो MPA नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो, ॿई भाइर आहिनि पाण में, जंहिंखे जेको आहे सो गुज़िरियल जेका इलेक्शन हुई 2018 वारी त उन में बि जेको आहे सो उन्हनि खे MPA चूंडियो वियो, ऐं हिन वक़्तु बि साॻी सूरत हाल साॻा ई जेको आहे सो PS साॻा ई तक जेको आहे ॾिना वेंदा ऐं साॻा ई ॿिन्हिनि भाइरनि खे जेको आहे MPA जूं साॻे तकनि ते सीटूं ॾिनियूं वयूं आहिनि। अगरि ॻाल्हि कयूं पहिरियों त 2 तक अचनि था कंबर वारी साइड ते जेको आहे सो हूंदसि जेको आहे सो सूबाई जेके तक आहिनि उहे 4 आहिनि सॼी डिस्ट्रिक्ट में, पर आउं जेका ॻाल्हि कयां थो उहा 2 तकनि जी कयां थो, जंहिंमें PS 16 जेको आहे सो तक अचे थो। उन में जेको आहे जेके इलाइक़ा आहिनि कंबर अली ख़ान थो अचे, उन सां गॾोगॾु लालू रायका ऐं जखर ते जेको आहे सो ही तक मुश्तमिल आहे, ऐं उन में सवें ॻोठ त हूअं बि अचनि था, ऐं टोटल जेको हुते वोटरनि जो तइदाद आहे उहो 1,97,908 आहे, ऐं मर्द जेके वोटरनि जो तइदाद आहे उहो 1,09,503 आहे, ऐं औरतुनि जो जेको तइदाद आहे उहो 88,405 आहे। ईअं ई जेकॾहिं ॻाल्हि कयूं PS जेको आहे सो 17 जी, त उन में जेको आहे सो हिन वक़्तु जेके तालुका आहिनि उहो नसीराबाद बि अचे थो, वारां बि अचे थो, ऐं ॿिया उन में इलाइक़ा बि अचनि था। उन जी तक ते जेके टोटल वोटरनि जो जेको तइदाद आहे उन जी ॻाल्हि कजे त उन में जेको आहे सो 2,04,810 टोटल तइदाद अचे थो मर्दनि जो, त उन में 1,11,481 आहे। उन सां गॾोगॾु औरतुनि जो जेको तइदाद आहे उहो 93,329 आहे। PS 16 जी ॻाल्हि कईंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको आहे सो MPA जेको अॻूणो आहे नवाब सरदार ख़ान चांडियो खे जेको आहे सो टिकट हिन वक़्तु ताज़ी बि जारी कई वई आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे जमियत उलमा इस्लाम जी ॻाल्हि कजे त उते हाफ़िज़ उज़ैर गुल जागिरानी ऐं PP शहीद भुट्टो ते जेको आहे सो PS 16 ते नवाबुद्दीन चांडियो खे टिकटूं जारी कयूं। उन सां गॾोगॾु आज़ादु उम्मीदवार त आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेके ही 3 माण्हू आहिनि उन्हनि में जेको आहे सो मुक़ाबिलो जेको ॾिसण वटां अची सघे थो, ऐं गुज़िरियल दफ़े बि जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं नवाबुद्दीन में जेको मुक़ाबिलो त नज़र आयो हुयो, पर उन में जेको आहे सो वॾी लीड सां जेको आहे सरदार ख़ान चांडियो जेको आहे सो उतां जेको आहे सो खटियो हुयो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं PS 17 जी ॻाल्हि कयूं त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जेको आहे सो अॻूणे MPA नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो खे टिकट जारी कई आहे। जमियत उलमा इस्लाम जेको आहे सो मोहम्मद ओस्मान मुगेरी खे टिकट जारी कई आहे, ऐं जेको आहे सो उन सां गॾोगॾु जेके ॿियो आकिल चांडियो आहे उते को आज़ादु उम्मीदवार आहे या कंहिं पार्टी सां तालुक़ु रखे थो, उनखे बि जेको आहे सो मुक़ाबिलो वटां अचे थो। ऐं गुज़िरियल दफ़े बि जेको आहे सो आकिल चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो जो जेको आहे सो मुक़ाबिलो त खणी न चइजे, छो जो उते जेको आहे सो तइदाद जेको हुयो जेके MPAs असांजा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उन जा जेके वोट हुए उहे ज़्यादातर जेको आहे खिया ऐं वॾी लीड सां खटियो ऐं उन जी जॻह ते हुननि जेको आहे सो 7 खां 8 हज़ार जे अंदरि वोट खिया ऐं हुननि जो जेको वोट खिया उहो 20 खां 25 30
लॻभॻि जेको आहे हज़ारनि ताईं जेको आहे वोट कया हुआ, जंहिंजे करे जेको आहे हिन वक़्तु जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुसलसिल जेको आहे सो NA हुजे या PS हुजनि त उन्हनि ते तक़रीबन जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो वॾी लीड ते खटंदी अचे पई। ऐं हाणे जेको आहे ताज़ी सूरत हाल ते ख़बर पवंदी त हिन वक़्तु जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु जेके ॿिया उमेदवार बीठल आहिनि, छा उन्हनि खे माण्हू जेको आहे पसंदि था कनि, या साॻा ई जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके उमेदवार जेके टिकट ॾिनियूं आहिनि, या उन्हनि खे माण्हू जेको आहे सो वोट ॾेई जेको आहे सो खटाइनि था। जी ठीकु आहे। इख़लाक़ अहमद चांडियो साहिबु कंबर मां असां सां लाइन ते मौजूदु हुयो ऐं जेका क़ौमी ऐं सूबाई तकनि जी सूरत हाल आहे उन बाबति असांखे आगाह बि कयईं। नसीर साहिबु, हाणे पंहिंजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। सुभाणे इनशाला वरी हीअ सफ़र पाण जिते ख़तमु कयूं था इहो सुभाणे ॿीहर साॻी जाइ तां शुरू कंदासीं। सो सुभाणे ताईं नसीर गोपांग साहिबु ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह।